अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम इशू ऑफ दी डे में भली कार मां आहियां मंज़र अज़ीज़ नाज़रीन। प्रोग्राम में अॼु असां ज़िक्र कंदासीं बिजली जे वादो बिलनि में जेको जेका टैक्स लागू कया विया आहिनि, जेका जंहिं आवाम जी छेल बि करे छॾी आहे मुख़्तलिफ़ शहरनि में। नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा आहियूं त आवाम रोडनि ते आहे, हैदराबाद समेत मुल्तान ऐं ॿियनि शहरनि में बि नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा आहियूं त एहतजाज कया विया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में आवाम में हिकु वॾे ग़म ऐं गुस्से वारी सूरत हाल आहे। कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। रावलपिंडी में नाज़रीन जेको वापडा ऑफिस जो घेराव कयो वियो। लाहौर में बि एहतजाज कया विया। मुल्तान ऐं ॿियनि शहरनि में बि नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा रहूं एहतजाज कया विया। इहे टैक्स आवाम जेको हिन वक़्तु केतिरनि ई मुश्किलातनि में जेका सो पीड़िजी रहियो आहे। कॾहिं पेट्रोल जा वधायल अघु उन्हनि खे मुंहुं ॾियणो थो पवे, कॾहिं जेके लाइट जा बिजली जा जेके अघु आहिनि वाधू बिल आहिनि उन्हनि जे हवाले सां बि उन्हनि खे ॾियणो पए थो। कारोबार नाज़रीन जेको आहे उहो तबिको जेको उहो बि हिन वक़्तु मुसलसल और रोडनि ते आहे। इन हवाले सां नाज़रीन असां अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं। नाज़रीन मुख़्तलिफ़ शहरनि जे रिपोर्टर बि कोशिशि कंदासीं उते जी अपडेट वठूं। अॻूणा सदर आहिनि नाज़रीन कराची चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री जा AQ ख़लील साहब असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं इन समूरी सूरत हाल ते त उन्हनि जो छा मौक़िफ़ साम्हूं अचे पियो इन हवाले सां। अस्सलाम वालेकुम सर। जी वालेकुम सलाम। बहुत शुक्रिया सर वक्त देने के लिए। सर क्या देख रहे हैं बिजली के जो अभी जो बिल आ रहे हैं उसमें जो इजाफी टैक्स जो है वो लगाए जा रहे हैं और एक जो यूनिट है उस पे क्या करेंगे आप, क्या कहना चाहेंगे? ताजिर बिरादरी है वो एहतजाज करना अभी जो ना वो उन्होंने भी शुरू कर दिया है, क्या कहना चाहेंगे आप इस पे? देखें भाई, बात असल में ये है कि जो प्राइसेस हैं बिजली की, पेट्रोल की, गैस की, उसके जो टैरिफ हैं वो तो काफ़ी महीनों से, काफ़ी दिनों से इस पे बात हो रही है। अब क्योंकि आपके यहाँ डैम नहीं बनाए गए वक्त पे, आपके यहाँ रोशनी में काम नहीं होता, आपके यहाँ मतलब बहुत सारे ऐसी चीज़ें हैं जो जिसका इम्पैक्ट जो है अब आना शुरू हुआ। पहले हम पेट्रोल जब मंगा रहे थे तो 160 रुपये डॉलर होता था, फिर बढ़ते बढ़ते 185 हुआ, आज 300 के ऊपर है। तो कॉस्ट तो जो ऐड हो रही है, क्योंकि हमारे पास पानी नहीं है, डैम नहीं है, तो हम तो बिजली जो बना रहे हैं बाहर से पेट्रोल और डीजल खरीद के बना रहे हैं, तो उसका इम्पैक्ट तो हम पे आना है, नंबर 1। नंबर 2, जो हमारे यहाँ प्राइस मुकर्रर हुई उसमें IMF ने जो कानून और तरीक़ाकार बताया हुआ है उसमें वो ये कहते हैं कि आपकी जो एक्चुअल कॉस्ट है वो आप दें। उन्होंने सब्सिडी वापस ले ली, और जब उन्होंने सब्सिडी वापस ली तो जाहिर है कि उसका इम्पैक्ट भी मज़ीद आ गया। तो ये जब सब्सिडी विड्रॉ हुई, अगर ये टारगेटेड सब्सिडी होती 200-300 यूनिट वालों को तो इतना असर ना पड़ता। हमने कभी टारगेटेड सब्सिडी दी नहीं, और अब उसके नतीजे में जब बिल सबको मिले अगस्त के, तो उसमें जो उन्होंने फ्यूल एडजस्टमेंट जो थे पिछले और ये वो सब करके जिस तरीके से गैर, यानी मैं कहूँगा गैर इंसाफ़ी के साथ, ना इंसाफ़ी के साथ उन्होंने जब ये बिल बनाए तो इसकी चीखें जो हैं पूरे पाकिस्तान में सुनाई दे रही हैं। अब मसला ये है कि इसको हम कैसे हल करें। हल करने के तरीके 3-4 इसमें हैं। एक तो ये कि हम अपनी पैदावारी सलाहियत को बढ़ाएं, क्योंकि कैपेसिटी जो IPP से हमारे मुआहदे हैं उसमें ये है कि आप बिजली चाहे कितनी भी पैदा करो, लेकिन उनकी कैपेसिटी के मुताबिक उनको आप पैसे दोगे। तो हम बिजली अपनी ज़रूरत से ज़्यादा या ज़रूरत के मुताबिक पैदा नहीं कर रहे। लोड शेडिंग भी आप देखते हैं कि पूरे साल होती है। नतीजा ये है कि आप खसारे की सरमायाकारी कर रहे हैं, और ये उसका इम्पैक्ट आ रहा है। अब बात ये है कि जो दुकानदार हैं, जो इंडस्ट्री वाले हैं, उनको अगर आप इतनी महंगी बिजली देंगे अगर इंडस्ट्री को, मिसाल के तौर पे, तो उनका जो कॉस्ट ऑफ डूइंग बिजनेस है वो अनकम्पिटिटिव हो जाते हैं। एक्सपोर्ट आपकी मुतासर होती है, इंडस्ट्री आपकी जो है नहीं चल पाती। और जो दुकानदार हैं अगर उनको आप ये करेंगे तो जहाँ आपको पता है कि एयर कंडीशन चलते हैं मॉल्स में, दुकानों पे, और ग्राहक जो है वो आता है, वो मार्केट में अगर गर्मी हो तो हफ्स हो तो वो आता नहीं, वो भी मजबूरी है। तो उसके तरीक़ेकार ये है कि अब हमको बहैसियत कौम 2 चीज़ चेंज करने की है ना। वो ये है कि हम जिस तरह पूरे दुनिया में कारोबारी औकात जो हैं वो 8 बजे से लेके और शाम 6 बजे तक होते हैं। है तो तकलीफ दे फैसला, क्योंकि हमारी आदतें जो हैं वो 70 साल से यही हैं कि हम लेट आते हैं, लेट जाते हैं। लेकिन हालात को देखते हुए हमें कुछ अपने आदतें भी चेंज करनी पड़ेंगी।
کیونکہ یہ احتجاج اور یہ جلسے جلوس ہڑتالیں یہ اسی لیے ہوتی ہیں کہ توجہ دلا کے مسائل کو حل کر لیا جائے. تو توجہ کو دلا دی گئی ہے. توجہ کے بعد اب یہ ہے کہ گورنمنٹ اگر 5-10% کوئی کمی بھی کر دے، لیکن جو اس وقت لوگوں کا حال ہے کہ غریب عوام جو ہے بیچاری، کہ وہ اس کو کھانے کے لیے راشن نہیں ہے، بچوں کو دینے کے لیے فیس نہیں ہے، اور جو اچھے یعنی مڈل کلاس فیملی ہے ان کا تو حشر برا ہے. وہ بیچارے کسی سے نہ مانگ سکتے ہیں نہ کہہ سکتے ہیں. اسی لیے ہم نے آج بھی وزیر اعظم سے اور حکومت سے یہ اپیل کی ہے کراچی چیمبر آف کامرس اینڈ انڈسٹری نے کہ آپ 48 گھنٹے کے بجائے 24 گھنٹے میں اس پہ فیصلہ کریں، اور جہاں جہاں ہو سکتا ہے، مجھے معلوم ہے کہ IMF کو آن بورڈ لینا پڑے گا، اور ہم یہ دیکھ لیں کہ مثال کے طور پہ ہم سیل ٹیکس 18% اس پہ دے رہے ہیں، تو سیل ٹیکس کو بھی کچھ کم کیا جا سکتا ہے، اور ٹارگیٹڈ سبسڈی کو بھی جو ہے وہ شروع کیا جا سکتا ہے. 300 یونٹ تک جو ہے کوئی اسپیشل گریڈ بنا کے کوئی ان کو بھی رعایت دی جا سکتی ہے. تو ابھی وزیر اعظم نے جب کراچی آئے تھے اور ساتھ میں میٹنگ بھی ہوئی تھی تاجروں کے ساتھ، تو اس میں انہوں نے یہ یقین تو دلایا ہے کہ ہم دیکھ رہے ہیں. کل اتوار کو بھی میٹنگ تھی. اب کس طرح حکومت کرتی ہے، کیونکہ جو میکینزم ہے اس میں IMF کو آن بورڈ لینے کے بغیر یہ کام ہوگا نہیں. تو احتجاج اور بل جلانا اور دل جلانا یہ تو خیر ایک ہے چیز، یہ انسان مرتا کیا نہ کرتا، لیکن میں ذرا تھوڑا سا ایک پوائنٹ آف ویو دوسرا رکھتا ہوں، اور وہ یہ رکھتا ہوں کہ اس کو حل کرنے کے لیے ہمیں حقائق پہ بھی نظر رکھنی ہے. اور حقائق کے علاوہ جو چوری ہے بجلی کی 34-35% ہو گئی ہے اب، اور اس پہ قابو پانا بھی انہی کا کام ہے جو ڈسٹریبیوشن کرتے ہیں. میں خامہ خواہ اپنے بل کے اندر چوری کے جو ڈسٹریبیوشن کی اماؤنٹ ہے وہ میں پے کر رہا ہوں. جو آپ کی کیپیسٹی فلی یوٹیلائز نہیں ہو رہی اس کی پیمنٹ میں کر رہا ہوں، تو میرا بل تو بڑھے گا. تو یہ چیزیں ہیں جس پہ حکومت کو چاہیے کہ توجہ دے. اور پھر یہ جو فری کی تفریح ہے، کیونکہ ججز کو جو ہے وہ آپ 3-3 ہزار یونٹ دے رہے ہیں، ان کے جو پیٹرول ہے وہ ان کا ڈرائیور بند نہیں کرتا کہ جی صاحب آئیں گے تو صاحب کو ٹھنڈی گاڑی چاہیے. بھائی دیکھو ہم جس ملک میں بیٹھے ہیں وہاں یہ عیاشیاں اب نہیں چل سکتی. ذمہ داری کا مظاہرہ کرنا ہوگا سب کو، یہ صرف عوام اور غریب عوام کے لیے ذمہ داری نہیں ہے، سب کے لیے. یہ ہے جی ہمارا موقع. اچھا ایک صاحب کیا کہنا چاہیں گے، یہ جو بجلی کے جو ریٹ ہیں وہ بڑھائے گئے ہیں، اس کے بعد جو ٹیکسٹائل ملز جو ہیں اور جو فیکٹریاں ہیں ان پر کتنا اثر پڑا ہے؟ دیکھیں جی، اثر تو بات یہ ہے کہ بہت زیادہ پڑا ہے. اور میں نے جس طرح آپ سے کہا تھا کہ ہماری کیونکہ جو را مٹیریل کی کاسٹ ہے وہ ڈالر میں یعنی جو اضافہ ہوا ہے، پاکستان کرنسی جو دب رہی ہے روز بروز، اس کی وجہ سے کاسٹ آف ڈوئنگ بہت زیادہ ہماری بڑھ گئی ہے. اور اس کے اوپر جب یہ پیٹرول اور جب یہ بجلی کے جو نرخ وغیرہ جو ہیں، اگر یہ اس پہ مزید جلدی پہ تیل کا کام کر رہے ہیں، تو یہ حکومت کے سوچنے کی بات ہے. کیونکہ اگر آپ ایکسپورٹ نہیں کریں گے، آپ کے جو ہے وہ پرابلم ہوں گے. اور ایکسپورٹ جب ہوگی جب انڈسٹری چلے گی، ایکسپورٹ انڈسٹری چلے گی. اور اس کو ہم نے بار بار توجہ دلائی ہے اور حکومت کو کہا ہے کہ آپ اس طرف فیصلہ کرتے ہوئے یہ چیز سوچتے ہی نہیں ہیں. تو وہ کہتے تو ہیں، لیکن وہی بات ہے کہ نگران حکومت ہے، وہ کبھی کچھ زیادہ بات کرو تو وہ کہتے ہیں ہم تو الیکشن کرانے آئے، ہمارا کام یہ ہے نہیں. لیکن جو ڈے ٹو ڈے افیئرز ہم کر سکتے ہیں اس میں ابھی آپ دیکھیں نا، ڈکلائن ہو رہا ہے ایکسپورٹ میں، دبا کے ہو رہا ہے. ہماری انڈسٹری میں ڈکلائن ہے، ہماری امپورٹ جو ہے جو ہو رہی ہے اس میں وہ وہاں پورٹ پہ کلیئرنس نہیں ہے، بینک کے LCs کے ایشو ہیں. بس دیر آر لاٹ آف ایشوز پینڈنگ، کبھی اس کو ریزالو کیا جائے. اچھا ایکو صاحب آگے یہ کیا کہنا چاہیں گے آپ، یہ جو انڈسٹریلیر ہیں، جو واپاری ہیں، جو سرمایہ دار ہیں، ان کو کیا سمجھتے ہیں، ان کا گزارا ابھی کیسے ہوگا، کس مشکلات کا ابھی ان کو سامنا کرنا پڑے گا؟ دیکھیں مشکلات تو آپ ہمارے پاس اگر آپ کو یاد ہو چند مہینے پہلے ہم ڈیفالٹ کی باتیں کر رہے تھے. ابھی یہ 9 مہینے کا جو ہمیں اسٹینڈ بائی پروگرام ملا ہے کے بعد اب ہمیں جو ہے وہ منتظر ہیں ہم ایک حکومت کے، وہ آئے پلاننگ کرے بات کرے. مشکل حالات تو ہماری یہ تقریباً 2-3 سال سے ہیں اور مزید مشکل ہو رہے ہیں. لیکن اگر میرا اپنا ذاتی خیال یہ ہے کہ ہماری جو انڈسٹری ہے نا اس وقت وہ تقریباً نہ ہونے کے برابر چل رہی ہے، اور لوگ جو ہے بے روزگاری کا بھی خدشہ ہے اور بہت سارے معاملات ہیں.
ये एक्चुअली हमारी माजी की बहुत बड़ी गलतियां हैं कि हमने प्लानिंग वक्त पे नहीं की। मिसाल के तौर पे हमको डैम बनाने चाहिए थे, मिसाल के तौर पे हमें नौजवानों को आईटी में डालना चाहिए था, मिसाल के तौर पे हमें इंडस्ट्री का जाल बिछाना चाहिए था। हमने कभी भी इन चीज़ों की हौसला अफजाई नहीं की और उसका नतीजा ये हुआ कि आप देखें हैं कि कितने जोन हैं इंडस्ट्रियल जोन इंडिया वालों के पास और दूसरे मुल्कों के पास 100 जोन हैं और हमारे यहाँ 2-3 पे हम गुजारा कर रहे हैं और उसमें भी हमारे यहाँ सियासत है और उसके ऊपर अल्लाह माफ़ करे बहुत सारे प्रॉब्लम्स हैं। तो ये जज्बे की ज़रूरत है कि मुल्क को अगर वाकई हमने लेके चलना है आगे तो हमें बहुत ज़्यादा यानी सबको मिलजुल के काम करना होगा। एक्यू साहब बहुत शुक्रिया वक्त देने के लिए। नाज़रीन एक्यू खलील साहब अगूणा जेके वे सदर हुआ कराची चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री जा जेके पंहिंजो ख़्यालनि जो इज़हार नाज़रीन असां प्रोग्राम में ॿुधाए रहिया हुआ त उन्हनि जो इहो मौक़िफ़ हो। नाज़रीन ही महांगाई जो जेको तूफ़ान ॾींहों ॾींहुं मुख़्तलिफ़ जेके वे रूप धारे जेको अचे थो, कॾहिं बिजली जा बिल महांगा था कया वञनि त कॾहिं पेट्रोल जूं क़ीमतूं वधाई वञनि थियूं त कॾहिं आम शयुनि जूं क़ीमतूं जेके आहिनि उहे त पेट्रोल जूं क़ीमतूं वधण सां वधंदियूं आहिनि, पर हे जेको ग़रीब आवाम आहे जेको ॿिनि वेलनि जी मानी गभे लाइ जेको परेशान रहंदो आहे उहो बिजली जा एतिरा ॻरा बिल कीअं ॾींदो, किथां उन्हनि जा जेको थो उहो पूरावा थींदा, कीअं उहो पूरा थींदा। नाज़रीन नई सूरत हाल ते नाज़रीन असां ॻाल्हि ॿोल करे आहियूं। मुख़्तलिफ़ शहरनि में नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त एहतजाज कया विया। ॾिसणो इहो पवंदो हिन वक़्तु जेका निगरान हुकूमत आहे उहो इन ते केतिरो क़दम खणे थी, छो त निगरान वज़ीर आज़म गुज़िरियल ॾींहुं इजलास कोठाए हो। अॼु बि नाज़रीन ॿुधायो आहे त अॼु बि इजलास वज़ीर आज़म जी सदारत हेठि थियण वारो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके उहे आहे ॻाल्हियूं आहिनि जेके गौर हे थींदियूं। उन में ॿुधायो वञे पियो त जेका बिजली जा जेके बिल हिन वक़्तु जेके वधाया विया आहिनि उन ते बि जेका सो उहो ॻाल्हि थींदी। नाज़रीन समूरी जेका ही सूरत हाल आहे, गंभीर सूरत हाल आहे, हुकूमत जेका आहे उनखे सोचणु घुरिजे। हिकु ग़रीब आवाम आहे, जेको ग़रीब माण्हू आहे, उन जे जेका रोज़मर्रा जी जेका दिहाड़ी आहे उहो पंहिंजे बचनि जी रोज़ी करे या बिजली जा बिल ॾे या लाइट गैस जा बिल जेके ॾींहों ॾींहुं वधी रहिया आहिनि इन्हनि जो पूरा उहो कीअं कंदो। इहो समूरी नाज़रीन सूरत हाल आहे। हुकूमत खे सोचणु घुरिजे। हुकूमत जे ग़रीब माण्हू आहिनि जेके उन्हनि ते ॻरा बिल जेके आहिनि उहे जेके यूनिट इस्तेमालु बि नथा कनि, उनजे बावजूद बि उन्हनि खे इज़ाफ़ी जेको सो उहे बिजली जा बिल मोकिलिया वञनि था, उहे कहिड़े तरीक़े सां गुज़ारो कंदा। इन समूरी सूरत हाल ते नाज़रीन जेका असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। नाज़रीन कराची खां असांजा रिपोर्टर आहिनि, धरती टीवी जा चीफ रिपोर्टर आहिनि शबीर लाशारी। उन्हनि खां बि पुछंदासीं त कराची जे शहरियुनि जो हिन वक़्तु ताईं कहिड़ो रद्दमल अची चुको आहे, छा उन्हनि एहतजाज कया आहिनि, उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि, हुकूमत खां कहिड़ा मुतालबा उहे करिया आहिनि। शबीर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम मंज़र। शबीर वॾी महिरबानी वक़्तु ॾियण जे लाइ। शबीर कीअं पिया ॾिसो बिजली जा अघु वधनि पिया, कॾहिं पेट्रोल जूं क़ीमतूं वधंदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि जेके आवाम जिन खे जेके थो उहो मुंहुं ॾेई रहियो आहे, छा पिया ॾिसो हिन वक़्तु तव्हां इन समूरी सूरत हाल खे? जी बिल्कुलु मंज़र, मुल्क में महांगाई जेका ॻाटे टोड़ महांगाई आहे, उन महांगाई जी जेको आवाम आहे उन सां हिकु दफ़ो ॿीहर बिजली जा जेके अघु वधाए उनखे वधीक परेशान कयो वियो आहे। बिजली जा अघु वधण खां पोइ सॼे मुल्क जीअं गादीअर शहर कराची जा जेके शहरी वापारी ऐं जेके ॿियो मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ु रखंदड़ जेके माण्हू आहिनि उहे सख़्तु परेशान थी विया आहिनि। ख़ासि तौर ते वापारी बिरादरी पारां उन ते सख़्तु रद्दमल ॾिनो वियो आहे। ॿ ॾींहं पहिरीं वापारी बिरादरी इलेक्ट्रॉनिक मार्केट सां लाॻापियल जेका वापारी बिरादरी आहे, वापारियुनि जी तंज़ीम आहे, उन वाधू बिलनि ऐं बिजली जे बिलनि में टैक्स वारा जेके मामला आहिनि उनखे रद्द कंदे इहो ऐलान कयो आहे हू वाधू बिल न पियारींदा। ऐं इन हवाले सां के इलेक्ट्रिक इंतज़ामिया उन्हनि जो चवणु आहे त वाधू बिल मोकिले ऐं ॻाटे टोड़ बिल मोकिले असां मथां वधीक भार विझी रही आहे। इन हवाले सां हिकु भरपूर एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज खां पोइ इलेक्ट्रॉनिक मार्केट जा जेके उहिदेदार आहिनि उन्हनि मथां हिकु FIR बि जेका आहे उहा दाख़िल थी आहे। उनखां अलावा कराची चेंबर ऑफ कॉमर्स पिणु बिजली जा जेके बिल वधिया ऐं अघु वधिया आहिनि उन्हनि जेको टैक्स हयो वियो आहे उन्हनि खे मुकमल तौर ते रद्द करे छॾियो आहे। उन्हनि चवणु आहे त निगरान जेका वफ़ाक़ी सरकार आहे उहा हिन मामले जो नोटिस वठे ऐं ॿी सूरत में हिते जेका इंडस्ट्री आहे, कारखाना ऐं फैक्ट्रियूं आहिनि उन्हनि जो हलणु मुश्किल थी वेंदो। ॿिए तरफ़
MQM पाकिस्तान ऐं ॿियूं जेके सियासी पार्टियूं आहिनि जंहिंमें जमायत इस्लामी आहे ऐं पाकिस्तानी पार्टियूं आहिनि उन्हनि पिणु बिजली जा जेके अघु वधण वारो जेको फ़ैसिलो आहे उनखे रद्द करे छॾियो आहे। आम जेको शहरी आहे जंहिंजो कंहिं तंज़ीम सां वास्तो न आहे सियासी तौर ते उहो पिणु सख़्तु परेशान आहे हिन हुकूमत जे हिन फ़ैसिले खां ई। उहो पिणु रोडनि ते आहे। गुज़िरियल राति शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लियाकताबाद, लालू खेत, सदर ऐं ॿियनि इलाइक़नि में सख़्तु एहतजाज आहिनि। बिजली जे बिलनि खे माण्हुनि बाहियूं ॾिनियूं आहिनि ऐं इहो मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते बिजली जा जेके वधियल अघु आहिनि उहे वापसि वरिता वञनि, छाकाणि त बिजली ऐं पेट्रोल जा अघु जेके वधनि था उहे सिधी रीत बिजली जे बिलनि में जेके इज़ाफ़ी टैक्स लॻाया पिया वञनि, ताजिर बिरादरी बि हिन वक़्तु रोडनि ते निकितल आहे, उन्हनि जो बि इन ते सख़्तु रद्दअमल अचे पियो। इनखे तव्हां कीअं पिया ॾिसो? बिजली जा अघु वधण वारे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो आहे। निगरान वफ़ाक़ी सरकार खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते हिन फ़ैसिले ते नज़र कई वञे। जी अच्छा शबीर, मां तव्हांखे सवाल कयो त जेके बिजली जा अघु जेके आहिनि उन्हनि ते इज़ाफ़ी टैक्स जेके आहिनि उहे लॻाया पिया वञनि, छा था ॾिसो इन समूरी सूरत हाल खे? ताजिर बिरादरी बि हिन वक़्तु जेका सो उहो इन ते एहतजाज करे रही आहे, इन खे तव्हां कीअं पिया ॾिसो? अॼु बिल्कुलु बिजली जे बिलनि जो जेको मामिलो आहे, ख़ासि तौर ते इलेक्ट्रिक जा जेके बिल आहिनि उहे मशकूक बिल अचनि था, जिन ते अॼु खां न पर सालनि खां शहरनि जा एतिरा ई ख़दशा आहिनि, एतिराज़ आहिनि, पर के इलेक्ट्रिक इंतज़ामिया उहे ख़तमु करण या ॿुधण लाइ तयारु न आहे। मसलन हिन वक़्तु जेको 2000 जो बिल अचे थो उन में ॿुधाए पियो वञे त 48% रुगो मुख़्तलिफ़ टैक्स जेके आहिनि उहे हया था वञनि, जंहिंमें टीवी जो टैक्स आहे या फ्यूल एडजस्टमेंट वारो जेको मामिलो आहे उहो इंतिहाई संगीन आहे। जॾहिं तव्हां 2 महीना अॻु में को बिल बिजली जो तव्हां ॾे अचे थो उहो तव्हां प्यारे था छॾियो त वरी 2 महीननि खां पोइ उन में फ्यूल एडजस्टमेंट जे नाले ते वधीक तव्हांखे पैसा जेके आहिनि उहे मोकिलिया वञनि था। इन फ़ैसिले खे शहर मुकमल तौर ते जेके बिजली जा सार्फ़िन आहिनि उन सार्फ़िन आहिनि उन रद्द कयो आहे। अहिड़ी त वापारी ऐं ताजर बिरादरी जेका आहे उन्हनि खे पिणु इहे ख़दशा आहिनि त हीउ जेको फ्यूल एडजस्टमेंट वारो जेको मामिलो आहे उहो मुकमल तौर ते ख़तमु थियणु घुरिजे। उन खां अलावा जेके इज़ाफ़ी टैक्स जेके आहिनि उहे हया था वञनि उहे बि ख़तमु करणु घुरिजनि। जी वॾी महिरबानी शबीर, वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, प्रोग्राम में असां ज़िक्र करे आहियूं जेके बिजली जा इज़ाफ़ी अघु जेके उहे वधाया विया आहिनि समूरे सूरत हाल ते। नाज़रीन, ॾिसणो इहो पवंदो वज़ीर आज़म इन ते अॼु ॿीहर नाज़रीन इजलास तलब कयो आहे, जंहिंमें ॿुधायो वञे पियो त वज़ीर आज़म जो चवणो हो त असां फौरी तौर ते इन ते आवाम खे रिलीफ ॾींदासीं। नाले ॾिसणो इहो पवंदो जेको इजलास थियण वारो आहे। गुज़िरियल ॾींहुं बि इजलास थियो हो, अॼु ॿीहर बि वज़ीर आज़म जी सदारत हेठि इजलास जेको थियल आहे उन में कहिड़ा जेके सो उहे मुतालबा थियनि था, उन में कहिड़ा आवाम खे जेके सो उहे रिलीफ ॾियण जे लाइ आवाम खे कहिड़ो उन में फ़ैसिलो कयो वञे थो। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे ऐं पंहिंजे मेज़बान खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।